सोबोदिरो मां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदिरो लॻ ॻोठ परतो वाण नो लखी बरसां मंगणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में ज़मीन जॻह जे मामले तां जहिड़ो जंहिं में लठनि कुआड़ियुनि ऐं सिरोटनि जो आज़ादाना इस्तेमालु थियण सबबि हिकु धुर जो फ़ौज अली मंगणेजो जा 6-7 माण्हू औरतुनि समेत गुलामुल्ला ताज मोहम्मद फ़ौज अली गुलाम रसूल अली ज़मा मियांदान ऐं मिसमात हज़ूरा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सोबोदिरो पुलिस इलाज लाइ लेटर ॾेई सोबोदिरो इस्पताल रवानो करे छॾियो। ज़ख़्मी फ़ौज अली मीडिया वारनि खे ॿुधायो त असांजे कुझु माण्हुनि खे गंबट रेफर कयो वियो आहे। असां पंहिंजी ज़मीन में घर जी जॻह ठाराए रहिया हुआसीं त मुख़ालिफ़नि फ़क़ीर अकबर मंगणेजो वाहिद बख़्श आफ़ताब बाबर ऐं ॿियनि हमलो करे बिला जवाज़ ज़ख़्मी कयो आहे। मुतासिरनि SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।